हक़ मौजूद साथियो। पहिरीं ही वीडियो ॾिसो, उन खां पोइ ॻाल्हायूं। वीडियो ॾिठी मूंखे पक आहे त तव्हां सभिनी जो जी झुरंदो हूंदो। शिकारपुर में अल्ताफ़ महर घोट आहे, पंहिंजी शादीअ जा कार्ड विरहाए रहियो आहे ऐं हुनखे त ख़बर न आहे त इहे मुंहिंजी शादीअ जा जेके कार्ड आहिनि जेके मां विरहाए रहियो आहियां, या मुंहिंजी शादी थियणी बि आहे या न, मुंहिंजी हयाती रहणी बि आहे या न, हुनखे न आहे ख़बर। ऐं होॾां कुंवार जे घर में ॻीच लाॾा सहरा इहो सिलसिलो हली रहियो आहे। ऐं ओचितो ख़बर अचे थी घोट जी गाॾीअ ते फायरिंग थी आहे ऐं घोट सूधो अलाए केतिरा ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उन खां पोइ दुनिया में न आहिनि रहिया। हीउ जेको क़बाइली झेड़नि वारो सिलसिलो आहे, हाणोको न आहे। अलाए केतिरा साल सदियूं थी वियूं। महर, जतोई, चांडिया, सांद, सावंद जा एॾो ई माण्हू जिन जो को ॾोह कोन्हे पिया मरनि, को पुछण वारो कोन्हे को। ॾाढो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे, जी झोरींदड़ वाक़ियो आहे त माउ ते छा पई गुज़रे। उन जेका कुंवार थियणी आहे, जिन घर में ॻीच हली रहिया आहिनि, लाॾा सहरा, उन ते छा पई गुज़रे, जंहिं घणा ख़्वाब सजाया, घणो कुझु सोचियो त मुंहिंजी नई ज़िंदगी शुरू थियण वारी आहे। ॾाढी गणतीअ वारी ॻाल्हि आहे, दुख वारी ॻाल्हि आहे। होॾा कुंडरीअ में हिकिड़ो वाक़ियो थिए थो, हिकिड़ी मासूम ॿारड़ीअ सां ज़ना थिए थी ऐं मान वारा असांजा जेके मौलवी साहब आहिनि उहे, तोड़े मस्जिदुनि जा जेके इमाम आहिनि उहे माठ आहिनि, छो त ज़िम्मेवार उन्हनि मां ई को हिकिड़ो आहे। इहो केसीं ताईं हलंदो सिलसिलो? आख़िर हिनखे माठ केरु कराईंदो, हिनखे मुंहिंजो केरु ॾींदो? इहो सुवालु आहे मुंहिंजो। माना आम माण्हू जीत जणियो आहे त जेके ऐवाननि में वेठल उहे बि त वॾेरा, भोतार, सरदार, ज़मींदार, जेके क़बाइली जेके बि जहिड़ा आहिनि, उन्हनि खे हर शइ जी ॼाण हूंदी आहे, उन्हनि खे सभु कुझु ख़बर हूंदो आहे। जेकॾहिं महर बिरादरी आहे त महर बिरादरी जा माण्हू ऐवाननि में वेठा आहिनि। ऐं हीअ रुॻो सिंध जी ॻाल्हि कोन्हे का, असां पंहिंजे पूरे धरतीअ जी ॻाल्हि था कयूं, पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि था कयूं त हर हंधि ऐवाननि में वेठल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असीं आम माण्हू जीत ॼणा छो था नज़र अचूं। ऐं जेकॾहिं इंसानियत न आहे त पोइ असांखे हक़ बि न आहे उन कुर्सीअ ते वेहण जो, जिते फ़ैसिला कया वञनि था, जिते हुकुम ॾिना वञनि था, असांखे को हक़ न आहे। मां जेकॾहिं पंहिंजे घर जी ज़िमेवारी नथी पूरी करे सघां त मूंखे को हक़ न आहे त मां पंहिंजे घिटीअ, पंहिंजे पाड़े, पंहिंजे शहर जी ज़िमेवारी खणां, त मूंखे हथ मथे करणु घुरिजनि त मुंहिंजे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे। त पोइ तव्हां MPA MNA छाजे लाइ आहियो, कंहिंजे लाइ आहियो? जेकॾहिं तव्हां पंहिंजे लाइ न आहियो, पंहिंजे तक पंहिंजे इलाइक़नि लाइ कुझु नथा करे सघो त तव्हां धरतीअ लाइ छा कंदो? कहिड़ा फ़ैसिला कंदो? फ़ैसिला तव्हांखे छा करणा आहिनि? तव्हांखे रुॻो हुकुम ॾियणा आहिनि। इदारनि खे तव्हांखे रुॻो हुकुमनामा, पधरनामा मोकिलिणा आहिनि, पधरायूं मोकिलणियूं आहिनि त हिते हीअ बदिली थी वई, हिते हीअ बदिली थी वई। ही क़बीलाई जेके बि जहिड़ा आहिनि, जेके ऐवाननि में वेठल वॾेरा वेठा आहिनि, जेके हाणे MPA सॾाइनि था ऐं MNA सॾाइनि था, घणो कुझु करे सघनि था जेकॾहिं नियत हुजे त, पर हू करणु नथा चाहिनि। ऐं जॾहिं माण्हू कुझु करणु न चाहींदो आहे न त पोइ इहे वाक़िया, इहे हादसा सानिया ईंदा रहनि। ऐं मुंहिंजो इहो जेको सुवालु आहे उहो को नओं सुवालु न आहे ऐं उहो को मुंहिंजो सुवालु न आहे त हीअ जेका क़बीलाई वेड़ आहे, इन में जेके बि माण्हू ॿधल हूंदा आहिनि,
हेठी सतह खां वठी मथी सतह ताईं उन्हनि खे केर बि कुझु चवण वारो नाहे, केरु उन्हनि खां पुछण वारो नाहे। ऐं वरी जेकॾहिं मदरसनि में, मस्जिदुनि में या अहिड़ियुनि पाक जॻहियुनि ते जिन खे असीं पाक सम्झूं था, इबादत गाहूं आहिनि, उन्हनि में अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं वाक़िया, जीअं मां कुंडरीअ जी ॻाल्हि कई, अहिड़ा वाक़िया थियनि था। मूं अॼु ताईं नाहे ॿुधो त असांजे मानवारनि, मौलवियुनि या मस्जिद जे इमामनि के उन्हनि जे लाइ जलसा कया हुजनि, के जुलूस कया हुजनि, के एहतिजाज कया हुजनि पंहिंजी बिरादरीअ जे कंहिं माण्हूअ जे ख़िलाफ़। मूं न ॿुधो आहे। तव्हां जेकॾहिं ॿुधो आहे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त उन्हनि कॾहिं बि उन्हनि जे लाइ आवाज़ु नाहे उथारियो। उन्हनि मासूमनि लाइ, जिन सां ज़ना थी आहे, उन्हनि इबादत गाहुनि में कॾहिं मूं न ॿुधो आहे त को जेके मस्जिद जा पेश इमाम हूंदा आहिनि उन्हनि एहतिजाज कया हुजनि पंहिंजे बिरादरी जे कंहिं माण्हूअ जे ख़िलाफ़। छो? छाजे लाइ? ॾुख ऐं ॻणती एतिरी आहे जो मां लफ़्ज़नि में नथी ॿुधाए सघां। ऐं मुंहिंजो सुवालु सभिनी लाइ आहे, सभिनी लाइ, त इहा क़बीलाई जहिड़ा केसीं ताईं हलंदा? ज़िमेवारी जेका आहे उहा केरु खणंदो? ही जेके असांजा वॾेरा वेठा आहिनि, जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि, उहे बि त वॾेरा ई आहिनि न। उहे उन ते को एक्शन छो नथा खणनि? उहे उन ते मुंहिंजो उनखे छो नथा ॾियनि? करे सघनि था, छो त उहे ई ज़िमेवार आहिनि। उनखे करणु घुरिजे, सदाईं।